जी सिंध महाज पारां चेयरमैन रियाज़ चांडियो जी अॻवानी में सिंध असेंबली 12 धरणो हयो वियो आहे। असां हिते मौजूद अॻवाननि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। पुरमन एहतजाज आहे त सिंध जा असेंबली मेंबर सिंध तरफ़ तवज्जो ॾियनि। ही सिंध उन्हनि जो मादरे वतन आहे। सिंध लाइ ख़तरा पैदा थी विया आहिनि त इंसानी आबादी एतिरी अची वई आहे जो मक़ामी माण्हू धरती धणी बुख गुरबत में मुब्तला थी विया आहिनि। तंहिं करे असां चऊं था त फौरी तौर ते माण्हू ॿाहिरि कढो, सिंध जा वसीला फौरी तौर ते सिंध जे माण्हुनि ते ख़र्च कयो, ॿेटनि ते कब्ज़ो बंदि थियो, ॿेटनि ते हाई राइज़ बिल्डिंगूं, सिंध जी माहौलियाती तबाही थी आहे। अॼु एग्रीकल्चर मिनिस्टर चयो आहे त फसल मुतासिर था थियनि छो त ॿेला ख़तमु थी विया आहिनि। तिमर जे ॿेलनि खां वठी दरियाई ॿेलनि ताईं कब्ज़ा ख़तमु कयो ऐं ॿेटनि ते को बि रहाइशी मनसूबो न ठहंदो। आख़िर सिंध हुकूमत हिन वक़्त ताईं ॿेटनि ते पंहिंजे तहवील में छुन थी वठे। असां 7 नुक़्ता खणी आया आहियूं त कानून साज़ी थिए। कानून साज़ी न कंदा, कानून तरफ़ तवज्जो न ॾींदा त पोइ हीउ एहतजाज जारी सारी रहंदो। जबरी गुमशुदगियूं, कराची ऐं जामशोरो ऐं ठटे जी लखें एकड़ ज़मीनुनि ते कब्ज़ो थी वियो आहे। पोइ बि उन कब्ज़े जे बावजूदि तव्हां कश्मीरियुनि खे 2 लख कश्मीरियुनि खे हिते ज़मीन सिंध जूं जुमिले ज़मीनूं सिंध जे माण्हुनि में विरायो। कंहिं बि माण्हू ॿाहिरि खे ज़मीन न ॾियो, ज़मीन जे मालिकाणा हक़ कंहिंखे न ॾियो। अॼु असां मेमोरेंडम में इहो ड्राफ्ट खणी आया आहियूं। सिंध असेंबली मेंबर सिंध खां लातालुक थी लापरवाह थी फ़क़ति करप्शन करण ऐं पंहिंजा बीपो भरण लाइ वेही रहिया आहिनि। असीं इन्हनि अंधनि ॿोड़नि गूंगनि खे जेके सिंध जे मसइलनि खां सिंध जे तकलीफ़ुनि खां अंधा थी वेही रहिया आहिनि, सिंध जूं दाहूं ॿुधण लाइ तयारु न आहिनि, तंहिंजे करे ॿोड़ा थी वेही रहिया आहिनि। ऐं असां इन्हनि अंधनि ॿोड़नि गूंगनि खे ॿुधाइण था चाहियूं त बाबा सिंध में हज़ारे रोज़ नवां मसइला थियनि था। सिंध जे पेट्रोल जो मसइलो आहे, सिंध जे कोयले जो मसइलो आहे, सिंध जे गैस जो मसइलो आहे, सिंध में धारियल माण्हुनि जी आबादकारी जो मसइलो आहे। 1 करोड़ जेको आहे ज़मीन, जेको एकड़ ज़मीन जेको आहे उहो धारियल माण्हुनि जे हवाले थी वई आहे। कराची खां वठी हैदराबाद ताईं सुपर हाईवे में धारियल माण्हुनि जी मुकमल तौर ते आबादकारी थी वई आहे। सॼो कोस्टल एरिया जेको आहे त धारियल माण्हुनि जे लाइ सां भरियो पियो आहे। ऐं हाणे वरी कश्मीरियुनि खे जेको आहे हिते सर्वे कराए ख़ाली पियल ज़मीन जेका थोरी घणी बची आहे उहा उन्हनि जे हवाले कई थी वञे। तंहिंजे करे इहे सिंध जे जीअं ज़िंदगी ऐं मौत जा मसइला आहिनि उन्हनि बाबति असेंबली में भले कानून साज़ी कनि। असेंबली ॿाहिरां धरणो हिन हवाले सां आयो वियो आहे त तमामु वॾो अरसो थियो आहे त सिंध असेंबली सिंध जे क़ौमी बका जे मसइलनि ते का बि कानून साज़ी नथी करे, जंहिंजे करे सिंध जे ज़मीनुनि जी वॾे पैमाने ते वालार थी आहे। बहरिया टाउन, जुल्फ़काराबाद, DHA सिटी ऐं कराचीअ जहिड़ा ई ॿिया वॾा शहर जेके आहिनि अल्टरनेट जुड़ी रहिया आहिनि, जंहिंसां असांखे ख़ौफ़ आहे त इन सां ॿाहिरियनि मुल्कनि मां धारिया हाणे आबाद कया वेंदा ऐं धारियनि जी आबादकारीअ जे करे सिंधी जेके आहिनि उहे अक़लियत में तब्दील थींदा। जंहिंजे करे असांजो मुतालबो आहे त सिंध असेंबलीअ में पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जी अक्सरियत ऐं ॿिया सिंधी मेंबर जेके GDA जा या ॿियनि धुरनि सां वाबस्ता आहिनि उन्हनि खे खपे त सिंध जे क़ौमी बका जे इशू सां लाॻापियल जेके बि मसइला आहिनि उन्हनि ते कानून साज़ी करे। हिकिड़ो मुतालबो इहो आहे त सिंध जे अंदरि जेके ॿेटनि जी सूरताल आहे त ॿेटनि ते सिंध असेंबली NOC ॾिनी, उनखां सरकार NOC ॾिनी, पोइ सिंध असेंबली उहा NOC वापसि वरिती या बिल आयो, पर वफ़ाक़ जूं या वफ़ाक़ जे लॻापियल ॿियनि क़ुवतुनि जूं नज़रूं जेके आहिनि उहे सिंध जे ॿेटनि तां हटियूं न आहिनि। इन जे करे सिंध असेंबली सिंध जे ॿेटनि ते कानून साज़ी करे, कानून जोड़े त सिंध जा ॿेट सिंध जे माण्हुनि जी, सिंध जे माहीगीरनि जी मिल्कियत आहिनि ऐं उते कंहिं बि क़िस्म जी न का तामीरात थींदी, न उते जेको आहे सो के शहर ठहंदा, बल्कि उहे शहर फ़क़ति माण्हुनि जा हूंदा, माहीगीरनि जा हूंदा ऐं उते हाई राइज़ बिल्डिंगूं न ठहंदियूं, तुमर जा बेला पोखियो। ॿियो मुतालबो इहो आहे त सिंध में धारियुनि जी आबादकारी हर रोज़ वञे पई वधंदी। कश्मीरियुनि जो मसइलो हाणे ताज़ो खड़ो थियो आहे त कश्मीरियुनि खे सिंध में आबाद करण जे लाइ हिकिड़ी नई रिथाबंदी सां सजावल ज़िले जी ज़मीन ॾिनी पई वञे। या उनखां पोइ 3 नंबर ते सिंध में वॾे में वॾो मसइलो जेको आहे उहो गुमशुदा क़ौमी कारकुननि जो। त क़ौमी कारकुननि जी गुमशुदगी जो सुवाल सिंध जे अंदरि तमामु घणो हाईलाइट थियल आहे। असां इहो मुतालबो करण आया आहियूं त सिंध असेंबली क़ौमी कारकुननि जे गुमशुदगीअ ते कहिड़ो किरदार पई अदा करे, सिंध असेंबली जा मेंबर उते किरदार छो नथा कनि। जी सिंध महाज पारां धरणे जो मक़सदु आहे त सिंध जा जेके वसीला आहिनि उन्हनि जी बेदर्दी सां लुटमार थी रही आहे। सिंधी माण्हू वॾी तेज़ीअ सां थोराई में आंदा पिया वञनि, उन्हनि जो हक़ हुकुमरानी फुरे पियो वञे, उन्हनि जा शहर कब्ज़े हेठां आंदा पिया वञनि।
हिकु प्लानिंग तहत उन जे शहरनि मंझि मेगा मनसूबा ठाहे धारिया माण्हू आबाद पिया कए वञनि। उहे उन्हनि जूं ज़मीनूं त छुटियूं, पर जेके ॿेट आहिनि, ॿेटनि ते बि हींअर धारियनि माण्हुनि खे रहण जूं प्लानिंगूं थी रहियूं आहिनि। जॾहिं त हितां जा मुहाणा दरबदर घुमी रहिया आहिनि, उन्हनि जेके मुहाणा हिते ॿेटनि जे अंदरि रहनि था या समुंड जे किनारनि ते रहनि था, उन्हनि खे का बि सहूलियत कोन्हे का। मुतालबो इहो आहे त सिंध में जेके बि धारिया अफ़गानी, बंगाली, बर्मी ऐं हे जेकी साज़िश तइ जेको आहे सो कश्मीरनि खे आबाद करण जे लाइ बि हिकिड़ी साज़िश कई थी वञे। ऐं सिंध जा ॿेट जेके हज़ारनि सालनि खां वठी सिंधी उन जा मालिक आहिनि ऐं उन जी वारसी करण जे लाइ ई सिंध असेंबली जे अॻो धरणो हणी रहिया आहियूं ऐं हिननि गूंगनि ऐं ॿोड़नि खे ॿुधाए रहिया आहियूं त बाबा सिंध जी मालिकी कयो। जेके तव्हां लखा वोटनि, किरोड़े वोटनि जी जेको आहे सो तव्हां हिते चूंडी सिंध असेंबली चूंडिजी आई आहे, उन जी तव्हां वारसी कयो। धरणे में मौजूद अॻवाणनि जो मां ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो चवणु आहे त ॿेटनि तां कब्ज़ो ख़तमु करे सिंध में धारी आबादकारी रोकी वञे। कैमरामैन फराज़ मीरानी सां गॾु आरिफ नाइच, अवामी आवाज़ TV, कराची। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।